अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इहा प्रोग्राम फलाह आख़िर आऊं आहियां इंजीनियर शफ़ीउमंद लाखो। अलाह जा लख एहसान आहिनि। अलाह ताला मौक़ो ॾिनो त वरी तव्हांजे आॾो मां क़ुर शरीफ़ खणी पेश थियो आहियां। इंसान जी ज़िंदगीअ जो त कंहिंखे भरवसो कोन्हे, केर बि नथो चई सघे त हीउ प्रोग्राम मुंहिंजो आख़िरी आहे, अञा थींदा, अलाह खे ख़बर आहे। अॼोके प्रोग्राम मुंहिंजे लाइ इन लाइ अहम आहे जो मां हाणे ॾाढो ॾुखायल आहियां। ॾुखायल इन सेंस में आहियां त हिन मुल्क खे ईमानदार माण्हुनि जी ज़रूरत कान्हे, हिन मुल्क खे पढ़ियल माण्हुनि जी बि ज़रूरत कान्हे का। आऊं दुनिया जूं वॾियूं डिग्रियूं हासिलु करे हिते आयुसि। UK मां चार्टर्ड कयुमि, मास्टर ऑफ इंजीनियरिंग कयुमि, BE कयुमि, LLB कयुमि, यूरो इंजीनियर थी आयुसि ऐं दुनिया जा वॾा प्रोजेक्ट ॿाहिरां करे आयुसि इन शौक़ में त मां पंहिंजी सिंध जी ख़िदमत कयां, मुल्क जी ख़िदमत कयां। अल्हम्दुलिल्लाह ख़िदमत कयां पियो। केतिरा शहर अचनि था ऐं उन्हनि खे बिना पैसनि जे PC1 ठाहे ॾियां थो, वाटर सप्लाई जी स्कीमूं, सीवरेज करे थो ॾियां। लेकिन अफ़सोस इहो आहे त हिते जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे मेरिट कान खपे। उन्हनि खे त हिकिड़ो ईमानदार माण्हू ऐं उनजी कंपनी रकावट आहे। हालांकि हे रिश्वत वठनि था, कमीशनूं वठनि था, ठीकु आहे, इहो प्रोजेक्ट मां कढी था वञनि, असां बि नज़रअंदाज़ था कयूं। लेकिन वॾो धाड़ो हणणु, माना जेको आहे सो 20-25% खाई वञणु, या का लाइन पवे न वरी उहा उन जा पैसा विझणु, इहे इन्हनि जी मुसीबत हींअर हिरी उन्हनि जी आहे। हींअर त हालतूं अहिड़ियूं ख़राब थी वियूं आहिनि जो ॾाढो ॾुखियो आहे इन्हनि माण्हुनि सां कमु करणु। बहरहाल अॼु मुंहिंजो मौज़ू इहो आहे त हीउ मुल्क तबाह थी रहियो आहे, करप्शन वधी रही आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे त अलाह शाह लतीफ़ जो शेर खां शुरूआति कयां थो। शाह लतीफ़ फरमाए थो, सोई राह रद्द करे सोई रहनुमा व तो इज़ मन तशा व तज़िल्लु मन तशा। अलाह जंहिंखे इज़त ॾिए, अलाह जंहिंखे ज़लील करे, जंहिं मुल्क खे इज़त वारो करे, जंहिं मुल्क खे ज़लील करे, अलाह जी मर्ज़ी आहे। हाणे जेके माण्हू ज़लील थियनि था, जंहिंजो मुल्क तबाह थिए थो, उन जा असबाब इहा आहिनि त उहे पंहिंजे मज़हबी दीन ते कोन था हलनि। हिंदुनि जा पंहिंजा वेद आहिनि, उहे उन्हनि ते हलनि था ऐं हुनजा वेदनि जो घणे भाङे इलामी किताब आहे। लेकिन असांजा पाकिस्तान में क़ुर खे लेखिन ई कोन था। वधि में वधि क़ुर जो 100 ख़तमा कंदा, पर इहो कोन पढ़ी ॾिसंदा त अलाह छा थो चवे। अलाह ताला क़ुर में फरमायो आहे, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावती। माना जंहिंखे बि असांखे क़ुर ॾिनो आहे, ॻाल्हि त किताब जी थो करे। हाणे किताब ईसाइनि खे मिलियल आहे, तौरात मिलियल आहे, हिंदुनि खे वेद मिलियल आहिनि ऐं किन खे ज़बूर मिलियल आहे, त आख़िर उन में बि अलाह जूं ॻाल्हियूं त आहिनि न। त चए थो जंहिंखे बि असीं ॾियूं था उहा रुॻो तिलावत कनि था, पर उनजो हक़ु अदा था कनि। हाणे उन तिलावत ईअं रुॻो मुजर तिलावत न आहे, हक़ु आहे तिलावत जो। अचो ॾिसूं था त तिलावत जो कहिड़ो हक़ु आहे। पहिरियों त हक़ु आहे त ईमान आणिजे, माना वाक़ई ही अलाह जो किताबु आहे। छाकाणि त हिन किताब में अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जो अॼोको पढ़ियल माण्हू बि नथो करे सघे। इन में अहिड़ियूं साइंस जूं ॻाल्हियूं आहिनि, जीअं जीअं साइंस तरक़ी थी करे तीअं माण्हुनि खे अहसासु थिए थो। तंहिंजे करे हिन क़ुर जो जेको अंग्रेज़ी तर्जुमो आहे उहो हींअर पॉपुलर आहे ऐं यूरोप अमेरिका में साइंटिस्ट वॾा उनखे पढ़ी ऐं इस्लाम आणनि था त हीउ 14-15 साल अॻु में इहा ॻाल्हि को पढ़ियल माण्हू ई कोन थो करे सघे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त अलाह पाक ॼाणी वाणी जेको आहे सो को स्कूल ऐं मदरसो ऐं यूनिवर्सिटी में कोन मोकिलियो त जीअं माण्हू ईअं न चवनि त हथ जो लिखियो अथई। त पहिरें त ईमान आणिजे त वाक़ई हीउ सचो क़ुर अलाह पाण ॻाल्हाए थो। हुन में ॿिए नंबर ते आहे पढ़ तिलावत करणु। तिलावत न कंदव त माना ताईं कोन पहुचंदव। उन खां पोइ आहे सम्झी पढ़णु। असल ॻाल्हि आहे त अलाह चवे छा थो, क़ुर जो मक़सदु ई इहो आहे। बाक़ी हिन जी तिलावत या हिफ़्ज़ इहो वसीलो आहे माना ताईं पहुचण जो। लेकिन अफ़सोस इहो आहे त हमेशह दीन में छा कंदा आहिनि त चंद माण्हू कब्ज़ो करे वेही रहंदा आहिनि। हिंदुनि में जेके ब्राह्मण आहिनि सदियुनि ताईं कब्ज़ो करे वेही रहिया वेदनि ते ऐं संस्कृत जो तर्जुमो करणु कोन ॾींदा। चवंदा आहिनि भॻवान जी ॿोली आहे इहा, असां हिन खे तर्जुमो नथा करे सघूं। ऐं उन खां पोइ जॾहिं पंहिंजो कुझु अहिड़ा आलिम आया ऐं ख़ासि तौर जेको आहे सो पंहिंजो त उन्हनि जेको आहे सो इन्हनि ते ज़िद उन्हनि जो छॾायो त न बाबा हिन जो तर्जुमो कयो। असां वटि बि इहो आहे त बाबा ख़तमा कंदा वञो, ख़तमा कंदा वञो, पर इहो न मालूम करण जी ज़रूरत कान्हे त चवे छा थो। त पहिरीं सम्झी पढ़िजे, उन खां पोइ अमल कजे। जॾहिं सम्झंदो कोन अमल किथां थींदो। क़ुर आहे ई अमल जे लाइ आहे। तिलावत या हिफ़्ज़ हिकिड़ो वसीलो आहे हुनजे माना ताईं पहुचण जो।
ऐं उन खां पोइ ॿियनि ताईं पहुचाइण जे लाइ। तंहिंजे करे इहा ई साॻी ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, इन तरतील व तदब्बुर मां क़िलतिल क़ुरान, चए थो क़ुर खे आहिस्ते आहिस्ते पढ़णु ऐं सम्झी पढ़णु, पोइ चाहे थोरो क़ुर पढ़ो, अफ़ज़ल मिन सुरत क़ुर मां कसरत आहे, पोइ तकिड़ो तकिड़ो पढ़िजे ऐं ख़बर न पवे त छा था पढ़ो, उन खां थोरो पढ़णु वधीक बहितरु आहे। छो त बि अनल मक़सूद मिनल क़ुर, छो त क़ुर छो आयो आहे, इन जो मक़सदु छा आहे, मक़सूद माना मक़सदु छा आहे क़ुर जो, फ़हमहू व तदब्बरहू व तफ़क़हू, सम्झिजे अकुल सां इस्तेमालु कजे त अलाह छा थो चए, व अमल बि ऐं उते अमल कजे। बाक़ी रसूल फरमाए थो तिलावत हू, इन जी तिलावत करणु, हिफ़िज़ हू हिफ़िज़ करणु, वसीलत एला मानी, इन जी माना ताईं पहुचण जो ज़रियो आहे। तव्हांखे कराची वञिणो आहे त बस में चढ़ंदव न, त छा तव्हांजो बस में चढ़ण जे करे तव्हां कराची था वञो, या कराची वञण लाइ बस में था चढ़ो? साॻे नमूने साईं जी तिलावत ऐं हिफ़िज़ माना ताईं पहुचण जा वसीला आहिनि, मक़सूद न आहिनि। तंहिंजे करे जेको आहे सो मौलाना उबैदुल्लाह सिंधी चयो आहे त जॾहिं क़ुर में अचे थो अक़िम सलात लिज़िक्री, माना त निमाज़ अदा कयो अलाह खे यादि करण जे लाइ, त मौलाना उबैदुल्लाह सिंह लिखे थो त हाणे इहा निमाज़ जी हिकमत आहे, त माना जंहिं निमाज़ में इहा हिकमत न आहे, माना निमाज़ को माण्हू ठूंगा पियो थो हणे पर नथो ख़बर पए त मां सजदे में छा थो चवां, रुकूअ में छा थो चवां, त पोइ इहा जेकॾहिं हिकमत न आहे निमाज़ में, त मौलाना साहिबु चए थो पोइ इहा निमाज़ मुनाफ़िक़ाणी आहे। वरी ॿिए नमूने चए थो, साॻे नमूने क़ुर हकीम जी निस्बत चयो वियो आहे त याने इंसाफ़ क़ाइमु करण वारनि लाइ रहनुमाईअ जो कमु करे थो। हीउ क़ुर पाक जे मुआशिरे में अदल इंसाफ़ क़ाइमु कनि था, उन्हनि जे लाइ क़ुर आयो आहे। ऐं इन हिकु जुमिले क़ुर हकीम जी हिकमत ज़ब्त कई वई आहे। हाणे जेकॾहिं क़ुर पढ़ण जो मक़सदु इंसाफ़ क़ाइमु करणु न आहे, त पोइ हक़ीक़त में क़ुर न पियो पढ़े, इहो मुनाफ़िक़ाना निमाज़ वांगुरु को दुनिवी फ़ाइदे जे लाइ इहो कमु करे थो। फरमायो मौलाना उबैदुल्लाह सिंधी, किताब अथसि क़ुर शऊर इनक़ाब। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी, अलाह उन जे दिलनि में रोब विझी छॾींदो। हाणे आहे गनीमत में ख़यानत करणु, माना ठगी करणु, चोरी करणु, रुश्वत वठणु। अलाह तव्हांखे हिकिड़ी हुकूमत ॾिनो आहे त बाबा हे पाणीअ जी स्कीम मुकमल कयो, हे वरी छा रुगो पाइप लाहे ठेकेदार खे पेमेंटूं करे छॾनि, विझनि बि कोन पाइप, उन ताईं पहुचाइनि कोन। वरी जेकॾहिं पंप हाउस लॻाइणो आहे, मशीनियूं लॻाईंदा, बिजली जो कनेक्शन कोन वठंदा, पाणी कोन खणंदा, सॼो स्कीमूं 100 साल पियूं रुलंदियूं। त इहा गनीमत में ख़यानत आहे। पोइ इन जो नतीजो आहे त अलाह उन जे दिलि में रोब विझी छॾींदो। हाणे रोब अथनि, ड्रिजंदा ॾकंदा पिया, मथां जेको नेबर अचनि, मथां असांजे मथां खां इंक्वायरी थिए, पोस्टर ई वञे, मथां एंटी करप्शन वारा अचनि। इहो त अलाह जे रसूल फरमायो आहे। तंहिंजे करे जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मन गशना फलैस मिन्ना, जेको धोखो ॾींदो उहो असां मज़ा न आहे। वरी हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह फरमाए थो, जंहिं क़ौम में ज़ना आम थींदी मौत वधी वेंदा। जंहिं क़ौम में ज़ना छाजे लाइ आम थी थिए, छाकाणि रुश्वत जो पैसो आहे। हर का पोस्ट ॾोकड़ वठी थी अचे। जॾहिं रुश्वत जो पैसो हूंदो ऐं रुश्वत जे पैसे न थी, अवाम जा प्रोजेक्ट पूरा कोन थींदा, कम कोन थींदा, ॿियूं ॻाल्हियूं थींदियूं, त जेको आहे सो त पोइ छा थींदो त मौत वधी वेंदा। को यकदमि को दिलि जो दौरे में पइजी वेंदो, को किथे पियो हूंदो, को किथे, आम मौत थी वेंदा। फरमायो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमान पंहिंजो जेको सो रवाह मालिक। ऐं क़ुर में अचे थो वला तक़रबू ज़िना जे वेझो न वञो, इन्नहू कान फ़ाहिशतन, इहा हिकिड़ी फ़हाशी आहे, वसा सबीला, बुछड़ो रस्तो आहे। ॿी जाइ ते क़ुर में अचे थो वला यज़नून, जेके आहिनि से उहे ज़नाऊं नथा कनि, वमई यफ़ल ज़ालिक, जेको इहो कमु कंदो ज़ना वारो, यल्क असामा, उहो जहन्नम जी हिकिड़ी वादीअ में वेंदो, जेका आहे ई सिर्फ़ु ज़ना वारनि जे लाइ वादी, जंहिंजो नालो आहे असामा। वरी उन खां पोइ हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह फरमाए थो त जेका क़ौम माप तौर में घटिताई कंदी, उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो। हाणे माप तौर में ठगी करणु, मिलावट करणु, मिटी विझणु, घासलेट में पाणी विझणु, तेल में ईरानी तेल मिलाइणु, ॿिया कम करणु, चांवरनि में ग़लतियूं करणु, नतीजो थींदो रिज़्क़ माना पाणी साफ़ु कोन मिलंदो। ऐं तव्हांखे बिजली बि वञे थी, ख़तमु थींदी, रिज़्क़, बिजली बि त रिज़्क़ आहे न, कान्हे, कलाक ॿ तव्हांखे मिलंदो। इहा सज़ा आहे अलाह जी। ऐं मां कोन थो चाहियां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो। उन खां पोइ आहे वाइदो करे वाइदनि खे टोड़णु। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु रिवायत आहे त जेका क़ौम वाइदे खे टोड़ींदी, अहद खे टोड़ींदी, उन्हनि ते सननि दुश्मननि खे मुसरत कयो वेंदो। हाणे
असांजी पंहिंजी क़ौम में ई के दुश्मन आहिनि जेके असांजे मथां चढ़ियो वेठा आहिनि, थाणनि ते पादर था ठोकिन, ॿिया कम था कनि, कुझु बि असीं करे कोन था सघूं। इहो सबबु आहे असां वाइदो पूरो कोन था कयूं। क़ुर में अचे थो वल्लज़ीन हुम लि अमानात व अहदिम राऊं, भला माण्हू उहे आहिनि जेके पंहिंजी अमानतुनि ऐं पंहिंजे वाइदनि खे पूरो कनि था। त इन ते अलाह जे रसूल सलम फरमायो आहे आयतुल मुनाफ़िक सलासा, मुनाफ़िक माण्हू में 3 शयूं तव्हांखे मिलंदियूं। कहिड़ियूं कहिड़ियूं? इज़ा हदस कज़ब, हणंदो 24 कलाक कूड़, जॾहिं बि ॻाल्हाइबो हणंदो कूड़। वैज़ा वद अख़ल, वाइदो करे फिरी वेंदो। वेज़ा औतिमिन ख़ान, ऐं जॾहिं को हुन ते अमानत हूंदी उन में तव्हां सां जेको सो पंहिंजे हुन में ख़यानत करे हलियो वेंदो। ऐं नतीजो छा थींदो त जेकॾहिं तव्हांजा वाइदा टुटंदा त दुश्मन मुसलत थींदा ऐं पोइ हर वक़्तु माण्हू मुसीबत में हूंदो। उन खां पोइ आहे टियों नाहक फ़ैसिला करणु। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह खां रिवायत आहे त जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कंदी उन में क़त्ल ऐं गारतगिरी आम थी वेंदी। याने जॾहिं कोर्टुनि में अदलो इंसाफ़ न रहंदो, उते बि रुश्वत हलंदी, या वकील सायो करे ईंघाईंदा केसनि खे त जीअं असांखे हर हाज़िरीअ ते ॾोकड़ मिलनि, असांजो रिज़्क़ हलंदो रहे। हिकिड़ा सबबु थी, मां सभिनी जे नाले कोन थो चवां, पर अक्सरियत ईअं आहे। ऐं माना अदुल इंसाफ़ कोन्हे, जॾहिं नाहे इंसाफ़ पोइ त क़त्ल थींदा। हाणे हिकिड़े माण्हूअ जे ख़ानदान में हिकिड़ा माण्हू क़त्ल करे 2-3 ॼणा सुञाणंदा हुनखे। हाणे हुन लाइ ऑप्शन आहे, पुलिस में वेंदा, उनखां वञी FIR कटाईंदा, पोइ वरी केस हलंदो, केस हलंदो हलंदो पियो हलंदो, साल गुज़री वेंदा। तंहिंजे करे माण्हुनि खे तजुर्बो थी वियो आहे त इहो FIR कटाइण मां फ़ाइदो कोन्हे, तंहिंजे करे जे बदिलो वठणो त माण्हू मारियो। तंहिंजे करे चए थो जॾहिं नाहक सां फ़ैसिला थींदा त हज़रत इब्न अब्बास फरमाए थो त क़त्ल गारत आम थी वेंदी। अदुल न कंदो त क़त्ल आम थी वेंदो, पोइ सभु ख़ुशि, पुलिस बि ख़ुशि, छाकाणि जेतिरा क़त्ल घणा थींदा उन्हनि जी ॿेगी मची वेंदी, साईं ईंदा, FIR थींदी, पैसा पिया मिलंदा, सफ़िशियूं कंदा, वाह वाह लॻी पई हूंदी। अमुन त कंहिं अमुन थींदो त बुख मरंदा। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला बि क़ुर पाक में इन शइ खे कवर थो करे, चए थो या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, कूनू क़वामीन लिल्लाह शुहदा बिल क़िस्त, अलाह ख़ातिर तव्हां जेको बि आहियो इंसाफ़ जी शाहिदी ॾियो। वला यजरिमन्नकुम शनआन क़ौमिन अला अल्ला तअदिलू, ऐं कंहिंसां तव्हांखे दुश्मनी हुजे त इनजो मतिलबु न आहे त तव्हां उन सां नाइंसाफ़ी कयो, उन्हनि सां बि इंसाफ़ कयो। एदलू, तव्हां अदुल कयो, उहो अक़रब लित तक़वा, ऐं इहो तव्हांजे तक़वा खे वेझो आहे। वत्तक़ुल्लाह, अलाह खां ॾिजो, इन अल्लाह ख़बीरुन बिमा तअमलून, अलाह सभु ॼाणे जेको तव्हां कयो था। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। ॻाल्हि हले पई त मुआशिरो तबाह थी रहियो आहे ऐं ज़रूरु इन जो हिसाबु अलाह वठंदो, ऐं हर लिहाज़ खां बुराई वधी रही आहे। क़ुर शरीफ़ में अलाह सी फरमाए थो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीन तग़ौ फ़िल बिलाद, तग़ौ ज़्यादती करणु, इंसाफ़ जो न हुजणु, ॾाढो गाबो, ग़रीब कुचलिया वञनि। हाणे जेको आहे सो हिकिड़ा मिसाल तौरु ग़रीब अचे वेही था रहनि, जॾहिं वेहनि था त हुनखे केरु कोन थो चए, हू पंहिंजा घर था ठाहिनि, नलका था लॻाइनि, हाणे वरी पटियो उनखे, अड़े बाबा तव्हां पहिरियों हुनखे वेहण न ॾियो। भला जेकॾहिं वेहण ॾियो था त तव्हांजे कराचीअ में नाले तव्हां खयां आहिनि माण्हुनि खे त हुनखे घर ॾिना अथव, हिते निंदड़का आहिनि। माना हाणे हे त रुलनि था वतन पिन त अॼु जेको हटाइनि था पिया उनजो किथे आहिनि, उन्हनि खे छा था ॾियो, प्लाट त ॾियो न पहिरीं उन्हनि खे, ऐं घरनि जा पैसा बि ॾियो। आख़िर इंसान आहिनि, उहो चोरनि खां धाड़ेलनि खां ड्रिकी अचे घर में हिते लिका आहिनि, किथे न किथे घर ठाहियो अथनि, भला पिया आहिनि। हाणे तव्हां उनखे कुझु न कुझु कंपेंसेशन त कयो न। कराचीअ में ॾियो था, छो त उहे त माण्हू ॾंगा आहिनि, हे वीचारा आहिनि असांजा सिंधी वोट वठण महिल वठो था, पोइ वरी पादरनि जो फ़क़ु आहे उन्हनि जे मथां। इहा को इंसाफ़ त कोन्हे। त अल्लज़ीन तग़ौ फ़िल बिलाद, जेको मुल्क में ज़्यादती कनि था, अक्सर फ़ीहल फ़साद, ऐं सननि अमलनि जे करे फ़साद कसरत थी थो वञे। फ़सब अलैहिम रब्बुक सौत अज़ाब, त
त पोइ अलाह हुन जे मथां अज़ाब जो कोड़ो थो वसाए। न सिर्फ़ु उन्हनि ते इज्तिमाही कोड़ो पर इनफ़रादी कोड़ो। इहे जेके ज़ुल्म कनि था ग़रीबनि जे में दर्द न आहे, इन्हनि जे दिलि में दर्द पैदा थी थो वञे। जेकॾहिं इहे ग़रीबनि जो दर्द न कंदा त दिलि जो सूर जी बीमारी हिननि खे मिलंदी। दिलि में सूर हूंदनि वतन अमरीका में इलाजु कराईंदा। यादि रखिजो, अलाह फ़रमाए थो फ़सब अलैहिम रब्बुक सौत अज़ाब। इन्हनि जे मथां इज्तिमाही बि ॻाल्हि आहे, इनफ़रादी बि ॻाल्हि आहे त अलाह उन्हनि ते मथां अज़ाब जो कोड़ो वसाईंदो। इन रब्बक लबिल मिरसाद, ॾुखी माना आहे इन जी त माना अलाह त ताड़ में वेठो आहे। यानी जीअं मिसाल तौरु हिकिड़ो पखी फासाइबो आहे त हीअं पंहिंजो जेको सो छारो हीअं रखे ऐं जेको हूंदो आहे या पंहिंजो छा चवंदा आहियूं सिंधीअ में हिनखे, त हीअं छाणे वांगुरु हूंदो आहे। पोइ हिन काठी ॾेई ऐं धाॻो ॿधी वेठा हूंदा आहियूं, अंदरि अनु रखंदा आहियूं। पोइ जीअं पखी अंदरि ईंदो आहे त छिकींदा आहियूं त किरी पवंदो आहे मथां। त चए थो इन रबकल बिर मिरसाद, एग्ज़ैक्टली साॻी ॻाल्हि थो करे। उन खां पोइ असां वटि वरी आहे माप तौर में घटिताई, माना माप में तौर में फुटीअ में कान हणिबो, ग़रीबनि खां अनु वठिबो त ठगी करे उन्हनि खां तौर में कबो। अलाह ताला क़ुर में फ़रमाए थो औफ़ुल कईल इज़ा किलतुम वज़िनू बिल क़िस्तासिल मुस्तक़ीम। चए थो जेकॾहिं तव्हां तौर कयो था त माप कयो त सही कयो, ऐं जे तौर कयो था त ताराज़ीअ जी काण सिधी रखो। ज़ालिक ख़ैरुन, इहो तव्हांजे लाइ बहितर आहे। व अहसन तावीला, ऐं इहो तव्हांजे लाइ इहा हिकिड़ी बहितर शइ आहे। तंहिंजे करे जेको सो इन में नुक़सानु आहे। उन खां पोइ आहे गनीमत में ख़यानत करणु। अलाह ताला फ़रमाए थो त वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, माना तव्हां हिक ॿिए सां माल में ठगी न कयो। ऐं वरी व तुदलू बिहा इलल हुकाम इल ताकुलू फ़रीक़म मिन अमवाल नास बिल इस्म, वरी तव्हां वञी कोर्टुनि में कूड़ा केस करे कूड़ियूं FIR कटायो त जीअं असांजे ॿनी ज़ब्तो कयूं। हिन सां ठगी, हाणे वीचारा ग़रीब आहिनि, हिन वटि 4 एकड़ पीउ मरी वियुसि, हाणे वीचारो नौजवान आहे, हिन वटि आहिनि 8 एकड़, हाणे वञी कूड़ो केस कंदा त साईं ॿनी त असांजी आहे। हाणे उहे अलाह थो फ़रमाए व अंतुम तालमुन, ॼाणे वाणे इहे तव्हां कमु न कयो। तंहिंजे करे जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो आहे त तू सुबह को जाकर किताब लाए कि एक ऐसी कई तेरे लिए 100 रकात से नमाज़ से बहितर है। माना क़ुर पाक जी हिकिड़ी आयत मां विचां खोलियां थो न, अलाह फ़रमाए थो वल्लज़ीन हुम लिज़कात फ़ाइलून, सिर्फ़ु हिकिड़ी आयत आहे। माना उहे जेके ज़कातूं अदा था कनि, हिकिड़ी आयत आहे न, इन्हीअ जो सवाबु तहजद में 100 रकात नफ़िलनि पाइण खां वधीक आहे। वरी मां हिनखे बंदि थो कयां। वरी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो फ़क़रा आयत बि तफ़कुर व तफ़हुम ख़ैर मिन करात ख़तमतिन बग़ैर तदव तफ़न। माना हिकिड़ी आयत क़ुर जी, वरी तव्हां क़ुर शरीफ़ विचां खोलियां। अलाह ताला फ़रमाए थो, चए थो अवलम यरो अनल्लाह लज़ी ख़लक़ समावात वल अर्द, छा तव्हां नथा ॾिसो त उहो अलाह जे ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे। क़ादिरुन अला यख़्लुक़ मिसलहुम, त वरी अहिड़ो आसमान ज़मीनूं पैदा करे सघे थो। त अलाह फ़रमाए थो त छा इहो न आहे, इहा हिकिड़ी आयत आहे न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो फ़क़रात आयतन बि तफ़कुर व तफ़हुम, हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़णु ख़ैरुन मिन करात ख़तमतिन बग़ैर तफ़हुम, त तव्हां क़ुर जो सॼो पढ़ी ख़तमो कयो बिना सम्झण जे त मां छा थो पढ़ां, सॼे ख़तमे करण खां हिकिड़ी आयत सम्झी पढ़ण जो अजुर तमामु वधीक आहे। हिते मूंखे मिलियो आहे इस्लाम stackchain.com में, त हिन आहे त अंग्रेज़ी पर अचे थो इहे हदीस, हिकिड़ी हदीस में अचे थो दैट इन एनी लैंग्वेज क़ुर इज़ रेड एंजल्स टेक इट टू द हेवन इन अरबिक लैंग्वेज। तव्हां क़ुर खे, हाणे ॾिसो न, असांजो हीउ त अरबी में आहे पर असां अरब कोन्हियूं। हाणे असांखे जेकॾहिं क़ुर पढ़णो आहे त असांखे पढ़णो पवंदो उन ॿोलीअ में जेका असीं सम्झे। बंगाली आहे त बंगालीअ में पढ़ो, जर्मन त जर्मनीअ में पढ़ंदा, ईअं ई था कनि न दुनिया में। इस्लाम त ईअं थो फैलिजे। त जॾहिं तव्हां हिन खे सभु करियो जो अंग्रेज़ीअ में पढ़ंदा वेंदव त इहो तव्हां क़ुर ई था पढ़ो, घणी अरबीअ में कोन था पढ़ो। हा, निमाज़ में अरबी पढ़णी पवंदी, उन बि चंद 4-5 आयतूं। इन खां अलावा तव्हांखे मालूम करणु अलाह चादर पंहिंजी ॿोलीअ में पढ़ो। त चए थो त जॾहिं हिकिड़ी हदीस में अचे थो त तव्हां कहिड़ी बि ॿोलीअ में पढ़ो था तर्जुमे सां क़ुर, त फ़रिश्ता आसमान में उनखे अरबीअ में खणी था वञनि। तंहिंजे करे अलाह फ़रमाए थो जेके माण्हू हिन खां टहनि था, टहनि छो था, छाकाणि जी माना कंदा, असां माना कंदासीं त पोइ फासिजी वेंदासीं। पोइ छा कंदा, किथे क़ुर जो दर्स ॾिनो भॼंदा वठी। हाणे क़ुर हिननि जो ज़िक्र थो करे, चए थो फमालहुम, चए थो इन्हनि माण्हुनि खे छा थियो आहे, अने तज़किरत मोरिदीन जो क़ुर खां एराज़ था कनि, टहनि था, अहिड़ो था टहनि
हाणे ॿुधो तर्जुमो क अनहुम ॼण के उहे हुमरुन गॾ आहिनि मुस्तनफिरतुन टहियल गॾो फरत मिन कसवरतिन शींहं जे गजगोड़ खां। जॾहिं शींहं गजगोड़ कंदड़ गॾो टहंदो आहे न त हे क़ुर ॼण शींहं आहे, इहे गॾ टहनि था, माना ईअं क़ुर खां भॼंदा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो कल्ला, चए थो इहा ॻाल्हि ईअं न अथव, इन्नहू तज़किरतुन, हीउ तव्हांजे लाइ नसीहत जो किताबु आहे, फमन शाह ज़करहू, जंहिंजी दिलि चए नसीहत हासिलु करे। तंहिंजे करे अलाह जे रसूल सां फरमायो यकूल इबिन आदम, माण्हू थो चवे माली माली, साईं मुंहिंजी प्रॉपर्टी, मुंहिंजी ज़मीन, पेटी कोन थो भरिजेसि न, अलाए केतिरा अरब गॾु कया अथसि, वरी साईं दुबईअ में घर, वरी हिते बंगला, वरी हूअ बनी, वरी 40 एकड़ 50 एकड़, चए थो माण्हू थो चए माल माल माल। हलक मिन मालिक इला मां अकल तफ़ नई, चए त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ए छो माण्हू तुंहिंजो माल उहा जो जेको तो खायो ऐं तुंहिंजो हज़म थी वियो, वाक़ई इहो तुंहिंजो माल हो। ऐं लबिस त अबलई त या पंहिंजो कपिड़ा पाए चोड़े छॾियई, ओ त सदक तफ़ अमज़ई त या अलाह जे रस्ते में सदको कयईं, वमा सिवा ज़ालिक, इन खां अलावा जेका तूं तकड़ करे प्रॉपर्टी गॾु थो करी, पोइ ज़ाहिबुन व तारिकू लिनास, इहो तूं छॾे थो वञी माण्हुनि जे लाइ। जेकॾहिं तूं औलाद लाइ एॾो गॾु थो करी, इहो त हराम जो आहे, पोइ छा थींदो, तूं मरी वेंदे त तुंहिंजो औलाद इन हराम मां अहिड़ो हराम कंदो जंहिंजो गुनाह तोखे थींदो। तंहिंजे करे क़ुर में अचे थो कू अनफुसकुम, माना पहिरीं त पाण खे बचा, या ॿारनि जे करे तूं पाण खे मारींदे, बल्कि क़बर मां निकिरण महिल अलाह थो चए क़ुर में त ला इंसाब बैनहुम, माना तव्हांजा रत जा रिश्ता न्यूट्रल थी वेंदा। उते माउ खे ॾिसंदो, माउ पुट खे ॾिसंदी, भाउ भेण खे ॾिसंदी, का अट्रैक्शन न हूंदी रत वारी, इन हिक ॿिए खे ॾिसंदा, जीअं टीवीअ जे ड्रामे में के अदाकारी करण खां पोइ ॿाहिरि निकिरी हिक ॿिए खे ॾिसंदा आहिनि। इहो आहे त हाणे जंहिंजे लाइ तव्हां पाण खे मारायो था, रुश्वत वठी हराम खाई, तव्हां औलाद जे लाइ तव्हां पैसा गॾु कयो, मरी वेंदव त उहो उन मां तव्हां हाणे ॾिसो जंहिंजा माउ पीउ मरी विया आहिनि हराम खयूं, औलादनि जी हालत ॾिसो छा थी आहे, तव्हां ॾिसो न छा था कनि। यानी हिकिड़ो माण्हूअ केस कयो आहे, मां ॾिठोमांसि, उहो पंहिंजे उन धीउ जे मुड़ुस खे वठी आयो आहे, उनखे चए थो कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल, हणो कूड़, मां बीठो हुउसि, मुंहिंजे मुंहं ते कूड़ पियो हणे। अलाह जो इहो हराम जो नतीजो आहे इन्हनि शयुनि जो। तंहिंजे करे चए थो त इहो न कयो। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु फरमाए थो मां आमन बिल क़ुर मन निस्तैल महरमी, जेको क़ुर जे हलाल खे हराम थो करे या क़ुर जे हराम कयल शयुनि खे हलाल थो सम्झे, इन जो क़ुर ते ईमान कोन्हे, पोइ भली 100 वठो ख़तमा पढ़े। जी ऐं अलाह साईं आख़िर में चयो आहे वला तमश फिल अर्द मरहन, ज़मीन ते टेगर करे न हल, इन लन तख़रिकल अर्द, तॾहिं तूं अहिड़ो टेगर करे हलंदे त का ज़मीन फाटी कान पवंदी तुंहिंजे पेर जे खुड़ी हणण सां। वलन तबलुगल जिबाल तौला, न तुंहिंजे कंधु ऊचो करे पेजारे मां लहंदे त तुंहिंजो कदु पहाड़ खां मथे थी वेंदो। अलाह पाक असांखे तव्हांखे सम्झाता फरमाए। मुंहिंजो वक़्तु ख़तमु थियो आहे, इंशाअल्लाह ॿिए जुमे ते वरी मुलाक़ात थींदी। हीउ जेको प्रोग्राम आहे इहो यूट्यूब ते अची वेंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे सम्झाता फरमाए ऐं पंहिंजे हिन क़ुर पाक खां असांखे मुस्तफ़ीद करे। सवली सिंधीअ में इन जा तर्जुमा थियल आहिनि। अलाह ताला तव्हांखे हिकिड़ो जेको तर्जुमो अॼुकल्ह डॉक्टर अमीर बख्शना जो ॾाढो सवलो सिंधीअ में आयो आहे, उन जो मां हिकिड़ो कोई 10 साल अलाए 9 साल अॻु में इंटरव्यू कयो बहिराण में, अॼुकल्ह यूट्यूब ते अपलोड थी वियो आहे। त डॉक्टर अमीर बख्शना सां मुंहिंजो इंटरव्यू जेको हिन मेहरान टीवीअ ते लाइव थियो, इहो तव्हां ज़रूरु ॿुधो, छाकाणि त उन जेको क़ुर जो तर्जुमो कयो अॼुकल्ह अवेलेबल आहे, ॾाढो सुठो तर्जुमो कयो अथई। अलाह ताला असांखे तव्हांखे सम्झाता फरमाए। आमीन या रब्बल आलमीन।